तव्हांखे आगाह कंदालू अहम ख़बर आहे। नशर फ़रोज़ में पुलिस गिरफ़्तार GD अगवान अब्दुल गफ़ार डहराज ऐं संदसि पुटु शाहनवाज़ खे ATC में पेश करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, क़त्ल थियल शाहजहान चौहान के केस में शाहिदन के अगवा करे धमकाइण वारे एक वधीक केस दाख़िल किया वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गिरफ़्तार थियल इलाही बख्श पीरज़ादो ऐं सरमद खान डेराज हिन वक़्त ताईं गुम आहिनि। अहम ख़बर आहे अव्हां ताईं पहुचायूं पिया। नशर फ़रोज़ में पुलिस गिरफ़्तार GD अगवान अब्दुल गफ़ार डहराज ऐं संदसि पुटु शाहनवाज़ के ATC में पेश करे छॾियो आहे। क़त्ल थियल शाहजहान चौहान जे केस में शाहिदनि खे अगवा करे धमकाइण वारो हिकु वधीक केस दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल इलाही बख्श पीरज़ादो ऐं सरमद खान डहराज गुम आहिनि। अपडेट कयूं पिया। नशर फ़रोज़ मां पुलिस गिरफ़्तार GD अगवान अब्दुल गफ़ार खान डेराज ऐं संदसि पुटु शाहनवाज़ के ATC में पेश करे छॾियो आहे। क़त्ल थियल शाहजहान चौहान जे केस में शाहिदनि खे अगवा करे धमकाइण वारो हिकु वधीक केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ज़ाहिद काइम खानी खान। जी ज़ाहिद, आगाह कजो। बिल्कुल पीपल्स पार्टी GD अगवान जेको आहे अब्दुल गफ़ार डहराज पंहिंजे पुट ऐं दोस्तनि सां गॾु अॼु सेशन कोर्ट नौशर फ़रोज़ में क़त्ल केस में जेको आहे हाज़िर थियो ऐं शाहजहान चौहान क़त्ल केस में हाज़िरी खां पोइ जॾहिं हू वापसि माबदर जतोई वञी रहियो त SSP ऑफिस जे ॿाहिरां 8 खां 10 पुलिस में सवार अहलकारनि जेको आहे हुनखे जेको आहे गिरफ़्तार कयो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते रखण खां पोइ जेको आहे कुछ देर अॻु में जेको आहे हुनखे नौशर फ़रोज़ जी दहशतगर्द वारी अदालत में जेको आहे पेश कयो आहे। पुलिस ज़राइनि जो चवणु आहे त अब्दुल गफ़ार डहराज ते शाहजहान चौहान क़त्ल केस खां पोइ हुन केस में जेके शाहिद आहिनि हुननि खे जेको अगवा करे धमकाइण वारो केस जी हिकु नई जेका आहे ATC जे कलमनि जे तहत माबदर थाणे ते अॼु सुबुह हिकु नई FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंमें हुनखे ऐं हुनजे पुट जेको ईश्वरी ज़कात जो अॻूणो चेयरमैन शाहनवाज़ खान डहराज खे जेको आहे ॿिन्हिनि खे जेको आहे गिरफ़्तारी शो कई वई आहे ऐं ॿिन्हिनि खे अदालत में रिमांड खां पोइ जेको अदालत सगोरी पुलिस खे 7 ॾींहंनि जो जेको आहे रिमांड ॾिनो आहे ऐं ॿिन्हिनि खे रिमांड खां पोइ फिलहाल नौशर फ़रोज़ थाणे जे इलाइक़े में रखियो वियो आहे। अब्दुल गफ़ार डहराज जो चवणु आहे त हुनखे पीपल्स पार्टी में शामिल थियण जे लाइ पुलिस ऐं इंतज़ामिया पारां प्रेशर विधो पियो वञे। पहिरें शाहनवाज़ चौहान क़त्ल केस में गिरफ़्तार कयो वियो ऐं जो चवणु आहे त हू दिलि जो मरीज़ आहे ऐं मुख़्तलिफ़ हलनि सां जेको आहे हितां जी पीपल्स पार्टी मुक़ामी क़यादत ऐं पुलिस जेको आहे हुनखे पीपल्स पार्टी में शामिल कराइण लाइ ज़ोरवार विझी रही आहे। इहो बि ॿुधाईंदो हलूं त हाजी गफ़ार खान सां गॾु जेको आहे GD अगवान इलाही बख्श पीरज़ादो ऐं सरमद डहराज खे बि पुलिस जेको आहे तहवील में वरितो पर हिननि ॿिन्हिनि अगवाननि खे जेको आहे अञा ताईं ज़ाहिर न कयो आहे। पर पुलिस अब्दुल गफ़ार डहराज ऐं संदसि पुट जी जेका गिरफ़्तारी शो कई आहे अगवा ऐं तशद्दुद वारे ATC जे कलमनि तहत जेका माबदर थाणे ते FIR दाख़िल कई आहे। अदालत 7 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड पुलिस खे ॾिनो आहे ऐं हिन वक़्तु अब्दुल गफ़ार डहराज खे जेको आहे नौशर फ़रोज़ इलाइक़े ते रखियो आहे। जी ठीकु आहे ज़ाहिद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।